अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलिफ लाम मीम। अल्लाह खां सिवा को बि बंदगी जो लाइक़ न आहे। उहो अल हय्युल अल क़य्यूम, अल हय्युल सदा ज़िंदा रहण वारो, जंहिंखे न फ़ना ऐं न ज़वाल आहे। अल क़य्यूम हुन काइनात जे निज़ाम खे बीहक ॾींदड़, क़ाइम ऐं बरक़रार रखंदड़ ऐं संभालींदड़ आहे। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन ई तो ते बरहक़ ऐं हिकु सचो किताब क़ुरान नाज़िल कयो आहे, जेको अॻीन नाज़िल कयल किताबनि जी तस्दीक़ कंदड़ आहे, ऐं उन ई अल हय्युल अल क़य्यूम जी ज़ात मुबारक तौरेत ऐं इंजील नाज़िल कया, जेके हिन खां अॻु पहिरीं इंसाननि जी हिदायत लाइ सरचश्मो ऐं ज़रियो हुआ, ऐं उन ई फ़ुरक़ान लाथो आहे। यकीनन जिन माण्हुनि अल्लाह जी आयतुनि जो इनकार कयो, उन्हनि लाइ सख़्त अज़ाब जे वईद आहे, ऐं अल्लाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं बदिले वठण वारो आहे। बेशक अल्लाह उहो आहे जंहिं खां ज़मीन ऐं आसमान जी का बि शइ मख़फ़ी ऐं लिकियल न आहे। उहो ई आहे जेको अव्हां जी माउरनि जे पेटनि में रहमनि में यानी जीअं वणेसि तीअं तव्हां जूं सूरतूं बणाए थो, ऐं उन खां अलावा ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे। उहो ई ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। उहो ई आहे जंहिं तो ते ही किताब क़ुरान नाज़िल कयो, जंहिं में ॿिनि क़िस्मनि जूं आयतूं आहिनि। हिकिड़ियूं महकमात यानी उहे आयतूं जिन में अहकाम बिल्कुलु वाज़े ऐं साफ़ आहिनि, ऐं जेके हिन किताब जो असल बुनियाद आहे, ऐं ॿियूं मुतशाबिहात जिन जूं मानाऊं गैर मईन, अण मुक़रर ऐं घणियूं ई अञा न मालूम ऐं अण चिटियूं थी सघनि थियूं, या जिन में इश्तबा हुजे यानी इंसान पंहिंजी महदूद अक़ल ऐं अण पूरी इल्म जी करे उन्हनि जी हक़ीक़ी माना ऐं मक़सद सम्झण खां क़ासिर हुजे, पोइ जिन जी दिलनि में खोट ऐं ॾिंगाई आहे, से फितने जी तलाश में हमेशा मुतशाबिहात जे पोयां लॻंदा आहिनि, ऐं उन्हनि जो पंहिंजे ख़्याल मुताबिक़ मतिलब कढंदा आहिनि या तावीलो कंदा आहिनि, हालांकि उन्हनि जी हक़ीक़ी माना या मुराद अल्लाह खां सवाइ ॿियो को बि कोन थो ॼाणे, छाकाणि त उन्हनि जो तालुक़ अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां आहे जिन जो सोचण सम्झण ऐं परोड़ण जी क़ुवत इल्म ऐं सलाहियत असांखे न आहे। पर जिन जो इल्म ऐं ईमान पको आहे, उहे बिना हिबक झिझक चवनि था त असांजो त उन ते ईमान आहे, ही सभु कुझु असांजे पालणहार तरफ़ां आहे, ऐं सच आहे त नसीहत त अकुल वारा ई पिराइनि था या क़बूल कनि था, ऐं अहिड़ा शख़्स अल्लाह खां दुआ घुरंदा रहंदा आहिनि त ए असांजा पालणहार, जॾहिं तूं असांखे सिधी राह जी हिदायत करे चुको आहीं त पोइ असांजी दिलनि खे ॾिंगाईअ ॾांहुं न फिराए, ऐं असांखे पंहिंजी तरफ़ खां रहमत अता फरमा। बेशक तूं ई सभु कुझु ॾींदड़, अता कंदड़ ऐं बेहद बख़्शणहार आहीं। ए असांजा रब, बेशक उन में को बि शक न आहे त तूं हिकु ॾींहुं इंसान ज़ात खे पंहिंजे हुज़ूर में जमा करण वारो आहीं। ही तुंहिंजो वाइदो आहे, बेशक अल्लाह हरगिज़ वाइदे ख़िलाफ़ी नथो करे।